मुझो तालुक़ हिकिड़े दादू ज़िले जे नंढे ॻोठ सीता नंढीअ सां आहे ऐं बिल्कुलु हिकिड़ो नंढिड़ो ॻोठ आहे। मुंहिंजी पुराणी इब्तिदाई तालीम मैट्रिक ताईं उन ॻोठ मां, उन सां गॾु सीता वॾी, सीता रोड, हिकिड़ो नंढा नंढा शहर आहिनि जिन खे ज़िया जे दौर में मुस्लमान करण जी कोशिशि कई वई, पर उतां जे रहंदड़नि उनखे सीता जे नाले सां ई यादि रखियो ऐं उन ॻोठ मां ई उन मूं मैट्रिक कई आहे ऐं इंटरमीडिएट मूं दादू कॉलेज मां कई, गर्ल्स कॉलेज दादू मां, ऐं BSc लाइ मां सिंध यूनिवर्सिटी जामशोरो आयसि ऐं उतां खां पोइ मां वरी मास्टर्स करणु क़ाइद यूनिवर्सिटी इस्लामाबाद वियसि। ऐं मुंहिंजो जेको बुनियादी मुंहिंजो वालिद साहिबु हिकिड़ो उस्तादु रहियो, त जेको सॼो ज़िंदगीअ में फोकस रहियो उहो तालीम ते रहियो ऐं असांखे हमेशह इहो महसूसु लॻंदो हो त क्लास में अगरि नंबर 1 न ईंदासीं त ॿिए ॾींहुं बाबा स्कूल मां कढी छॾींदो, छो जो असांखे इहा ई धमकी मिलंदी त जेकॾहिं स्कूल में नंबर 1 न आयो, यूनिवर्सिटी में नंबर 1 न आयो, छो जो मां पंहिंजे ॻोठ जी पहिरीं छोकिरी हुअसि जेका को एजुकेशन में, उते गर्ल्स स्कूल कोन हुयो, त मां छोकिरनि सां गॾु मैट्रिक ताईं पढ़ी आहियां। त को एजुकेशन में ऐं जीअं त मुंहिंजो वालिद साहिबु पाण उस्ताद हो, उन ॻोठ जे इलाही छोकिरियुनि खे वियो त भई मां पंहिंजी धीउ खे पढ़ाइणु चाहियां पियो ऐं मुंहिंजी धीअर पढ़नि पियूं, तव्हां बि ॾियो पंहिंजी धीअर त गॾिजी पढ़ाइजे, पर ॻोठ जा माण्हू उन ॻाल्हि ते एग्री कोन थिया। त पोइ मां पंहिंजे वालिद साहिब जो जेको हाणे असां सां गॾु न आहे, तमामु घणी थोराइती आहे त हिकिड़े नंढिड़े ॻोठ में हू पंहिंजे धीउ खे धीउनि खे स्कूल वठी वियो पढ़ाइण लाइ ऐं असां छोकिरनि सां गॾु ई हुते मैट्रिक कई। उन खां पोइ गर्ल्स कॉलेज मां पढ़ियासीं। त हर वक़्तु बहरहाल इहा ॻाल्हि असांजे वालिद साहिबु असांखे ज़रूरु चवंदो हो त एॾो माण्हू ॻाल्हियूं था कनि त छोकिरियूं वठी पतो घुमाए, छो जो न उन वक़्तु ॻोठनि में के कारूं ऐं टांगा कोन हलंदा, स्कूल 5 किलोमीटर परे हूंदो हो, सुबुह जो उथी पंधु वञिबो, वरी पंधु वापसि अचिबो पढ़ी, छो जो इहो लॻंदो कोन हो त इहो फेस आहे, इहो तय हूंदो त हिते पंधु ई वञिणो आहे। त इन छोकिरियूं सुबुह ते निकिरनि, वरी पढ़ी वरी वापसि अचनि, त इन लाइ जेतिरी क्रिटिसिज़म ॻोठ में मुंहिंजे वालिद साहिब खे फेस करणी पई, त असां ते मोरल प्रेशर इहो हूंदो त तव्हांखे रुॻो पढ़णो आहे ऐं उन जो नतीजा ॼणा आहिनि, त जीअं अॻियां हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट थिए त छोकिरियूं पढ़ाईंदो त उहे कीअं हूंदियूं। तंहिंजे करे पढ़ाई 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 मास्टर्स ताईं, त इन खां ॿाहिरि कुझु कोन रहियो। क़ाइद यूनिवर्सिटी इस्लामाबाद में जेॾीमहिल मूं अप्लाई कयो त हिकिड़ी सिंध जी कोटा हूंदी आहे ऐं हिकिड़ी पाकिस्तान मेरिट हूंदी आहे, ऐं मुंहिंजो नालो पाकिस्तान मेरिट ते नंबर 1 ते लॻल हो। ऐं जॾहिं मां वई हुअसि त मुंहिंजा प्रोफेसर्स मूंखे ॾिसणु आया त इहा कहिड़ी छोकिरी आहे जेका पाकिस्तान मेरिट ते सिलेक्ट थी आहे। त इहो हिकिड़ो महसूसु थींदो त असांखे पढ़णो आहे। त पहिरियों त मुंहिंजी ज़िंदगीअ में जेको एम रहियो त गुड ग्रेड्स, गुड एजुकेशन ऐं गुड बिहेवियर, ऐं कंहिं बि तरीक़े सां अहिड़ो को बि अमल न आहे करिणो जेको मुंहिंजे पोयां ईंदड़ ॻोठ जूं जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि जे तालीम में रुकावट थिए। त हिकिड़ो आई हैव टू सेट एन एग्ज़ाम्पल, उन लाइ मूंखे हिकिड़ो एग्ज़ाम्पल सेट करिणो हो। त इहा मुंहिंजी तालीमी बैकग्राउंड आहे। पोइ वरी मां MPhil कई। उन खां पोइ मां जॾहिं MPhil में एडमिशन वरिती त ॾाढी मज़े जी स्टोरी आहे। मां जीअं ई क़ाइद यूनिवर्सिटी मां वापसि आयसि त मूंखे फतेह टेक्सटाइल में मिल में मुंहिंजो कमु कुझु रिसर्च अहिड़ी हुई हुते जो मूंखे डाइस ते कमु हुयो। त हिकिड़ो इश्तिहार आयो जीअं नौकिरीअ जो, मूं अप्लाई कयो, मूंखे हुते नौकिरी मिली वई। मां हुते वियसि त उन्हनि मूंखे चयो त माना थोरी देरि उन सां गॾु मां कमु कयो त उन्हनि चयो तव्हां प्रोडक्शन में वेहो, ऐं उन महिल मूंखे ॾाढी सुठी सैलरी ॾियनि पिया। अञा मां हुते नौकिरी कयां ई पई त इसरा यूनिवर्सिटी जो इश्तिहार आयो, मूं उते अप्लाई कयो, वरी मूंखे उते नौकिरी मिली वई। टेक्सटाइल मिल खां इसरा जो वधीक बहितर हो, वरी मां उते जॉब कई। अञा उते मां जॉब कयां ई पई त हिते पाकिस्तान साइंस फाउंडेशन जे तरफ़ां हिकिड़ो इश्तिहार आयो डॉक्टर मोहम्मद यार खावर जी कंहिं रिसर्च प्रोजेक्ट ते, ऐं मूं अप्लाई कयो। ऐं तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त मां नंबर 1 आयसि उन में, पर मूंखे जेका पेरियारिटी लिस्ट ठही उन में मुंहिंजो लास्ट नंबर लिखियलु हो त हिन खे न आहे खणो, छो त हीअ छोकिरी आहे ऐं हिते तहक़ीक़ आहे, हिते माण्हू जेके आहिनि से शाम ताईं छोकिरियूं वेहंदियूं, पोइ छोकिरीअ सां गॾु केरु वेंदो। उन वक़्तु रिसर्च केमिस्ट्री डिपार्टमेंट जे अंदरि हिकिड़ियूं 2 टीचर्स हुयूं जेके हिते फैकल्टी मेंबर हुयूं, उहे रजिस्टर हुयूं, ऐं का बि स्टूडेंट रिसर्च पर्पज़ लाइ रजिस्टर कोन हुई। ऐं मां पहिरीं हिते आई हुयसि रिसर्च करणु, त खावर साहिबु चयो त हिकिड़ो इंतिहाई ब्राइट माण्हू हो, पर चई हिते शाम ताईं अकेली तूं कीअं वेंदी, ऐं मां तंहिंजे करे चाहींदुसि जेको छोकिरो आहे न उनखे खणा, जेकॾहिं तोखे इतराज़ न थिए। मूं चयो न मां त नौकिरीअ में आहियां ई, मूंखे कोई इतराज़ कोन्हे, भली तव्हां उनखे खणो। छोकिरो इतफ़ाक़ सां कोन आयो। पोइ 3 महीना मां हली वियसि। मूं सम्झो त भई हिते को छोकिरो कम ते 3 महीननि खां पोइ मूंखे साईं फ़ोन कई त तूं अचु न कमु कर, पर पोइ तूं शाम ताईं वेहंदीअ कीअं। इतफ़ाक़ सां अमर सिंध हुते हूंदी त मूं चयोमांसि त मुंहिंजी दोस्त आहे, फ़लसफ़े में पढ़ाईंदी आहे। पोइ मां उनखे चवंदसि उहा मूंसां शाम ताईं वेहंदी। ऐं मां जॾहिं रिसर्च करण लाइ हिते आयसि त इलाही मुंहिंजा उस्ताद पहिरें ईंदा हुया, पोइ वरी मूंखे ॾिसंदा, वरी पोइ चवंदा त इहो शक्ल सूरत सही आहे तुंहिंजी, पोइ शादी छो नथी थिए।
त मूं चयो मुंहिंजे रिसर्च जो मुंहिंजे शादीअ सां कहिड़ो तालुक आहे। त पोइ मूंखे ख़बर पई त यूनिवर्सिटीअ में रिसर्च लाइ इहो कॉन्सेप्ट आहे त सिर्फ़ु उहे छोकिरियूं कंदियूं जंहिंजी शादी न थींदी आहे ऐं उहे छोकिरियूं कंदियूं जंहिंजा रिश्ता न ईंदा आहिनि। एतिरे क़दुरु जो कुझु टीचर्स पंहिंजे घर में पंहिंजे भाइरनि वारनि जा रिश्ता खणी आया मुंहिंजे लाइ। एॾो सेल्फ पिटीअ जो माहौल हुन टाइम ते हिते तहक़ीक़ जे हवाले सां। ऐं मां पहिरीं हुअसि, मां शाम ताईं वेठसि बि जीअं साईं कावड़ साहिब जो एतमाद बहाल थिए ऐं मां जेको आहे सो कमु बि कयो साईंअ जे इन सां जेतिरो साईं जो मयार हूंदो आहे। कावड़ साहिब जो हिकिड़ो इंटरनेशनल स्टैंडर्ड आहे त उन स्टैंडर्ड ते कमु बि कयो त हिकिड़ो त इहो इम्प्रेशन न रहे त छोकिरी आहे त कमु कोन कंदी। ॿियो इहो इम्प्रेशन बि ख़तमु थिए त सिर्फ़ु उहे छोकिरियूं कमु कंदियूं जंहिंजी शादी न थींदी आहे। सो एॾा मज़े जा हिते प्रेजुडाइसिस हुआ। दिस इज़ द डिपार्टमेंट जंहिंमें उन टाइम ते बि 100% फैकल्टी मेंबर्स फॉरेन PhD हुया। माना हितां पाकिस्तान मां न, सभु ॿाहिरि मुल्क मां PhD करे आया। ऐं डिस्पाइट इट उन्हनि में जेके हिकिड़ा असांजे समाज जा जेके हिकिड़ा रवैया आहिनि उहे ईअं ई हुया त छोकिरियूं सिर्फ़ु इन लाइ रिसर्च कंदियूं आहिनि। उन वक़्तु रिसर्च जो रवाजु कोन हो त उन वक़्तु मां हिते MPhil कई। MPhil करे पोइ मां हिननि वटां भॼी वियसि छो जो हिननि जा एॾा त एटीट्यूड एंटायर वुमेन हूंदा हुआ ऐं हिननि जा रवैया ईअं हूंदा हुआ जो मूंखे लॻंदो मां का अछूत हिन डिपार्टमेंट में हिकिड़ी माई न वेठी आहियां, का अछूत वेठी आहियां। छो जो हर वक़्तु जेके 15 छोकिरा मूं सां गॾु रिसर्च कंदा हुआ उस्ताद हूंदा हुआ, उहे त इंतिहाई नाइस ऐं डिसेंट हुया। पर उहे उन्हनि खे अनईज़ी फील थींदा हुआ त हिकिड़ी लेबॉरेटरी में हिकिड़ी छोकिरी वेठी आहे, पोइ परेशान हूंदा हुआ। पोइ मुश्किल सां मूं पंहिंजी रिसर्च कई। मां पब्लिक सर्विस कमीशन में इश्तिहार आयो, अप्लाई कयो ऐं इतफ़ाक़ इहो आहे त उन में ॿिए ॾींहं ते कावश में ख़बर लॻी जॾहिं रिज़ल्ट आई त अरफान अमला टॉप कयो आहे सॼी सिंध में। ऐं उहो माना ऐलान थियो ऐं उन खां पोइ मूंखे हिननि जॉब ॾिनी ऐं तॾहिं अनीता गुलाम अली वज़ीर हुई, उन सां मां मिलणु वियसि ऐं उनखे मूं चयो मूंखे बदीन में पोस्टिंग मिली। त रूल इहो हूंदो तंहिं दौर में, छो जो माण्हू मेरिट ते थींदा त मेरिट जी इज़त बि हूंदी। त उन वक़्तु जेका अनीता गुलाम अली उनखे मूं चयो त भई मां रिसर्च पई कयां, अञा मुंहिंजो थीसिस न थियो ऐं ॿुधाए मां साईं मोहम्मद यार खावड़ वटि आहियां, उते मां प्रोजेक्ट में अपॉइंट थियल आहियां ऐं मुंहिंजी कमिटमेंट आहे त मूंखे प्रोजेक्ट पूरो करिणो आहे। अगरि मां बदीन हली वियसि त पोइ मां कीअं ईंदसि। त उन मूंखे चयो त उते हिकिड़ो जेको माण्हू वेठो जेको पब्लिक सर्विस कमीशन जो उन वक़्तु चेयरमैन हो, त उन मैडम अनीता गुलाम अली खे ॿुधायो त हीअ सीता मां पढ़ी आहे, मैट्रिक उतां कई अथई ऐं हीअ काइद यूनिवर्सिटी मां करे आई आहे, हीअ ॾाढी होशियारु छोकिरी आहे, हिन जी वाक़िफ़ हिनखे तव्हांखे कंसीडर करणु घुरिजे। हाणे मां सोचां थी त ईअं एॾो आसानु हाणे कंहिंजे लाइ कोन्हे त हलियो वञे संदसि सेक्रेटरेट मिनिस्टर उन सां मिले। बस में चढ़ी सेक्रेटरेट मां हली वियसि, हिकिड़ी अननोन छोकिरी, मार्गो हली वियसि, मां रिसर्च थी कयां। मिनिस्टर न सिर्फ़ु मूंसां मिली, मुंहिंजी ॻाल्हि अंडरस्टैंड कयईं, मूंखे एप्रिशिएट कयईं, ओॾीमहिल ई ऑर्डर कयईं त चई जेको आहे सो सभ खां सुठो कॉलेज हैदराबाद जो कहिड़ो आहे, चयो नज़रत कॉलेज आहे, चई हिनखे उते रखो। ईअं मूंखे नज़रत कॉलेज में जॉब मिली ऐं मुंहिंजी हितां तहक़ीक़ पूरी थी, मां हितां हली वियसि। उते मां पढ़ायो वञी 3 साल। उन खां पोइ हिते वरी लेक्चरशिप जी पोज़ीशन आई, मुंहिंजो अचण जो को मूड कोन हो। मुंहिंजूं सहेलियूं हिते हुयूं ऐं असां में दोस्तीअ जो उसूल आहे त हम तो डूबेंगे सनम तुम्हें भी ले डूबेंगे।